बन्नू में सिक्योरिटी फोर्सेस जे ऑपरेशन में 22 खाजी दहशतगर्द मारिजी विया। ISPR जो चवणु आहे त सिक्योरिटी फोर्सेस दहशतगर्दनि जे थाकनि खे निशानो बणायो। फायरिंग में 22 दहशतगर्द मारिजी विया आहिनि। सिक्योरिटी फोर्सेस ऐं कानून लागू कंदड़ इदारा दुश्मन नेटवर्क्स जे ख़ात्मे लाइ पुरअज़म आहिनि। DG ISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ़ सहाफ़ियुनि सां ॻाल्हि ॿोल कंदो। सहाफ़ियुनि खे सिक्योरिटी सूरतहाल ऐं दहशतगर्दी ख़िलाफ़ ऑपरेशन बाबति आगाह कंदो। पेशावर में FC हेडक्वार्टर ते आपघाती हमले जो केस दाख़िल। CTD थाणे ते दाख़िल कयल केस में दहशतगर्दी जा कलम शामिल। केस में मौक़िफ़ इख्तियार कयो वियो आहे त मोटरसाइकिल ते सवार 3 दहशतगर्दनि FC हेडक्वार्टर ते हमलो कयो। हिकु आपघाती बमबार मुख्य गेट ते धमाको कयो, जॾहिं त 2 फायरिंग कंदे अंदरि दाख़िल थिया। दहशतगर्द हमले सां मुल्की सलामती ऐं सरकारी मिल्कियत नुक़सान पहुतो आहे। KP जे वॾे वज़ीर सुहेल आफरीदी चूंडुनि ज़ाब्तनि जी भञकड़ी ते जे केस में जवाब जमो कराए छॾियो। सुहेल आफरीदी जी पेशी दौरान इलेक्शन कमीशन ॿाहिरां सिक्योरिटी इंतज़ाम निहायत सख़्त, वॾे अंग में अहलकार मुक़रर। सिंध असेंबली जे घरू मामलनि बाबति स्टैंडिंग कमेटी तरफ़ां मंशियात ऐं कब्ज़ा माफ़िया ख़िलाफ़ सख़्त तरीन क्रैकडाउन करण जी हिदायत। फरियाल टालपो जी सदारत हेठि घरू मामलनि बाबति स्टैंडिंग कमेटी जो इजलास। IG सिंध गुलाम नबी मेमण DIG हेडक्वार्टर समेत लाॻापियल DIGs जी ब्रीफिंग। संदसि चवणु आहे त मंशियात हिकु लानत आहे जंहिंसां ॿारड़ा तबाह थी रहिया आहिनि। मंशियात विकिरो कंदड़नि ऐं कब्ज़ा माफ़िया खे कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन अंजार जो चवणु आहे त सरेंडर पॉलिसी में 71 धाड़ेलनि पाण खे कानून हवाले कयो आहे। भुंगल ऐं अगवा जा केस ॿुड़ी ऐं हिरखाए अगवा करण जा 4 केस आहिनि। ऑपरेशन खे घोटकी तरफ़ मुंतक़िल कयो पियो वञे। हथियार फिटा न कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। IG सिंध गुलाम नबी मेमण जो चवणु आहे त सिंध जे समूरनि रोडनि तां कानवाई सिस्टम ख़तम थी चुको आहे। कचे जे इलाइक़े में धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो पियो वञे। सिंध हाई कोर्ट चालान ख़िलाफ़ मनोनामो जारी करण खां इनकार करे छॾियो। DIG ट्रैफ़िक ऐं ॿियनि धुरियुनि खे नोटिस जारी। ईंदड़ ॿुधरनि खे जवाब तलब। जस्टिस अदनान इक़बाल चौधरी रिमार्क्स ॾींदे चयो त सिंध हाई कोर्ट फौरी तौर स्टे आर्डर जारी नथी करे सघे। धुरियूं जवाब ॾियनि, केस हलाइण खां पोइ ई फ़ैसिलो कयो वेंदो। पाकिस्तान समेत सॼी दुनिया में औरतुनि ते तशदुद जे ख़ात्मे जो ॾींहुं मल्हायो पियो वञे। ॾिहाड़ो मल्हाइण जो मक़सदु औरतुनि ते तशदुद खे ख़तमु करण लाइ शऊर बेदार ऐं मज़बूत क़दम खणणु आहे। गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतरेस जो चवणु आहे त दुनिया खे औरतुनि ते तशदुद ख़िलाफ़ मसइले बाबति जिदोजहद करणी पवंदी। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त औरतुनि ते तशदुद इंसानी हक़नि जी संगीन भञकड़ी आहे। औरतुनि खे तालीम, हुनरमंदी ऐं मुआशी ख़ुदमुख्तियारी सां बाइख्तियार बणाइणु ज़रूरी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त हुकूमत औरतुनि जे हक़नि जे तहफ़ुज़ ऐं बाइख्तियार बणाइण लाइ पैकेजनि समेत केतिरा ई अहम क़दम खणी रही आहे। औरतुनि ते तशदुद ख़िलाफ़ सभिनी खे मुतहद थियणो पवंदो। हुकूमत औरतुनि जे कानून तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ ताईं पहुच लाइ बि कोशिशूं करे रही आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त PP औरतुनि ते तशदुद जहिड़नि ज़ुल्मनि जे ख़ात्मे लाइ पुरअज़म आहे। जेसिताईं औरतूं तशदुद खे मुंहुं ॾींदियूं रहंदियूं तेसिताईं क़ौम तरक़ी न थी करे सघंदी। औरतुनि ते हर क़िस्म जो तशदुद मुआशरे जी नाकामी आहे। जॾहिं कंहिं औरत ते तशदुद थींदो आहे त हिकु ख़ानदान जो रूह ज़ख़्मी थींदो आहे ऐं क़ौम जो मुस्तक़बिल कमज़ोर थींदो आहे। सिंध TV नेटवर्क जे सॾ ते औरत जी आज़ादी, सिंध जी ख़ुशहाली जे सिरे हेठि सक़ाफ़ती ॾिहाड़ो मल्हाइण लाइ सरगर्मियूं तेज़। माथली वेझो दरगाह महमूद फ़क़ीर साल सुमर जे उर्स ते मलाखड़ो, पहलवाननि में ज़बरदस्त दंगल। मीरपुर साकरे में गर्ल्स स्कूल जी हेडमास्टराणी गुलनाज़ जोखियो खे मुअत्तल करण ख़िलाफ़ शटरबंद हड़ताल। वापारियुनि ऐं शहरनि जी सॾ ते नंढा वॾा कारोबारी मर्कज़ मुकमल तौर बंदि। अॻवान जो चवणु आहे त हेडमास्टराणी गुलनाज़ जोखियो सां तालीम खाते नाइंसाफ़ी कई आहे। साफ़ ऐं शफ़ाफ़ इंक्वायरी कराए ॿीहर फ़ैसिलो ॿुधायो वञे।
टे मुल्की सीरीज़ में ज़िम्बाब्वे ऐं श्रीलंका विच में मैच थी रही है। क़ौमी क्रिकेट टीम मुसलसिल कामयाबियूं हासिल करे फाइनल ऐं क्वालिफाई कयो।